मुंहिंजो इहो नाथो नथो चवे तवारीख़ थी चवे। तवारीख़ त तव्हां 89 साल जा आहियो। हा साईं। जी तव्हांजी जनम भूमि बि हिते ई आहे। जनम भूमि हिते आहे जी ऐं वॾो अरसो मूं गुज़ारियो किथे आहे। जी वॾो अरसो मूं गुज़ारियो आहे पढ़ियो आहियां सिराण में। जी ॼण साईं उस्ताद मुंहिंजा हूंदा हुआ, हिंदू बि हूंदा हुआ, मुस्लमान बि हूंदा हुआ। जी पर उहे हिंदू मुस्लमान हिंदू जॾहिं यादि पवंदा आहिनि जी तॾहिं रुअण ईंदो आहे। ॿुधनि साईं वाह भूलो सोनारो घणो करे आकाशवाणी त अञा ताईं ईंदो बि आहे हिंदुस्तान मां। हिंदुस्तान मां। वाह। उन वटि मुंहिंजी ख़र्ची रखियलु हूंदी। वाह ऐं रहियो सिराण में घणो अरसो वाह आहियां। मकतब उते हो। हा 10 साल उते रहियो आहियां जी ऐं 11 साल मूं हुते सर्विस कई आहे। जी पोइ मुख़्तलिफ़ हंधनि ते मकान शरीफ़ लवारी में ते जी अशरफ आबाद में जी हिते बि साईं खे चवां 3 साल खनि रहियो आहियां। सर्विस छा जी? अहिड़े नमूने मास्तरी मास्तरी। सही। सम्झनि साईं। जी पोइ वरी ज़िया जे वक़्त में चैर काटियोसीं। जी हाणे साईं खे चवां उते बि कई दोस्त हूंदा हुआ। वजह वजह इहो थी थिए रेंजर सां झगड़ो थी पियो जी उन में फटिजी पिया। जी सम्झनि साईं। जी पोइ उन ई मां थी ऐं साईं खे चवां ईअं ई जी वियासीं उते जी उते बि पोइ 1.5 साल खनि उते हुआसीं। जी उते बि पंहिंजी इहा कचहरी उते बि मथी पई हूंदी सभु जेके हूंदा। जी नूर मोहम्मद सरकार नाले हिकिड़ो हूंदो हो, उहो हथियारनि में जलिजी आयो, कॾहिं दाड़ियल हो जी जमाली जी नवाब शाह जो यदादू जो। जी पोइ अहिड़ा पोइ इहे हूंदा हुआ सभु जी हिते। उते बि कचहरी इहा असांजी लॻी पई हूंदी इहा जी। गुफ़्तगू ही हू हेॾां होॾां। वाह 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 हिते अंदाज़न फ़क़ीर तव्हांखे घणो वक़्तु थियो हिन अवंजे इलाइक़े एरिया में? खे इलाइक़े खे मूंखे या असांजी क़ौम खे पूरे क़ौम खे हिते जो अवंजे रिहाइश। अचणु, रिहाइश। हाणे ॿुधो न साईं जी साईं। असीं आया आहियूं ही यूसुफ फ़क़ीर जती सती जी साईं। आयो आहे मियां यार मोहम्मद कलोड़े जे वक़्त में। जी मियों यार मोहम्मद कलोड़ो जी पहिरियों मुस्तक़ल हाकम कलोड़ा हो। ॿुधो वाह असांजो तरीक़ो मियां वारी तरीक़ा अक्सर करे बरोज क़ौम मियां वारी तरीक़े सां जी वास्तो रखे। जी हा ॿुधो साईं। जी मियां मोहम्मद महदी जौनपुरी जी 66 सालनि जी उमिरि में क़ुरान हिफ़्ज़ कयईं। वाह पोइ 14 साल साईं खे चवां झंगल में गुज़ारियईं। वाह तंहिंखां पोइ इहो आहे छा इहो आहे समा दौर जो। जी पोइ उतां आयो ऐं साईं खे चवां जौनपुर जो हाकम जी जेको हो सो मुस्लमान खे वॾे सर बांग ॾियणु न थींदो। जी पोइ उन सां सुलहनामो थियो। जी मियां मोहम्मद महदी जौनपुर जो जी कामयाबु विया रूहानियत तरह जी फतह तालबियत में हा फतेह थी। फतह थी। जी ऐं साईं खे चवां पोइ उतां निकिता। जी पोइ आया ठटे में जाम निज़ामुद्दीन जाम निंदो जी जेको आदर बादशाह हो जी जंहिंजे लाइ पहाको आहे त समात सिंधड़ी वाह निंदो त राज। हाँ जी पर इंदिरा थींदा काज जे समा छॾींदा सिंध खे। जी ॿुधो साईं। जी समय इन्हनि जी जाम निज़ामुद्दीन जी पारसाई जी ऐं साईं खे चवां हुकूमत जी उन्हनि जो इहो हो त शेख हमाद नाले हा वाह वाह। दरवेश हो। जी। ठटे में आए ठटे में विया हूंदा त सही सरदार जी। कलंदर जी हैदर तो दीन दुनिया की चादर। चादर त उते एक बारा दोबारा कुफर चैट लगा दीन का नारा न या अल्ली। हैदर। माशाल्लाह उते जॾहिं आया शेख हमाद गुज़रण वक़्तु वसियत इहा कई ॾिसो सिंध जी हुकूमत जी। सिंध जा बादशाह। वाह शेख हमाद गुज़रण जो वक़्तु आयसि जॾहिं वक़्तु नज़र क़रीब आयसि